भाई अज भला भाजी में लौंगी मिर्च विधा दई चा वात मां नासुन मां पानी पियो तो हले जेको कुछ अथई माठ करे वही खा वरी जेकॾहिं मां कुछ चवंदी माए पो वरी चवंदे बाई अची हरू भरू बताल थिया। मुजरी छा थियो? तुंहिंजो खत आयो आहे। होटल वारी चयो त मुजरी खे ॾिजां। थोड़ा वञ वञी खड़ पी लगा खत खणी अच। वरी अलाए कंहिंजो खत आयो आहे। खत मुजेरी कंहिंजो खत थी सघे थो? मूं सदर पाकिस्तान खे खत लिखियो। खत में लिखियो मांसि त असां बाबा वॾी मुसीबत में हूं। मूंखे ईअं थो लॻे सदर पाकिस्तान खत जो जवाब मोकिलियो। आओ साईं, सदर असली एॾो वांदो वेठो आहे जो साईं जन खे खत जो जवाब ॾिनो हूंदो। पी वठ चांहि पी। सदर खत लिखियो हूंदो जवाब ॾिनो हूंदई। न जमी छा थी है? पीर हुजे या मीर हुजे पर मुजेरीअ जहिड़ो केर बि कोन्हे। बाबा ही वठो खत। हाणे पढ़ी ॿुधाए। पढ़ा दो जोरा पढ़ा दो। एॾी तकड़ थी छा? मुजेरी मां ॻाल्हि ॿुधंदे लॻी थी थिया, तूं ॻाल्हि कंदे लॻी नथो थी। एतिरो ववेल न आहे जेतिरो तूं सम्झी थी। थधी थी थोरो थधी थी। मां तव्हां ॿिन्ही मां पुट खे खत पढ़ी थो ॿुधायां। मां रुगो चांहि पियां ऐं ॿाहिरो थी मोटी अचां। हाउस सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।